दोस्तों कल थर पार कर अचो थर जे कुछ इलाइक़नि में असांखे बरसात जा इतला मिलिया आहिनि, कुझु उत्तर सिंध में बि कुझु असांखे इतला मिलिया आहिनि ककर दाख़िल थिया बरसात जा। हिन सिस्टम जी जेका शुरूआति ज़बरदस्त थी आहे। उमेद आहे त अॼु इंशाअल्लाह सिंध जे काफ़ी इलाइक़नि में वसकारा थींदा। उमेद आहे वधीक वसण वारो मुंहिंजो परवरदिगार आहे, छो त अॼु जेके इम्कान आहिनि ज़बरदस्त आहिनि ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे तव्हांखे सही मालूमात ॾियणु। हे सिस्टम जेको आहे अॼु मतिलबु त राति दाख़िल थियो ऐं उनजा आसरा दाख़िल थिया। सिस्टम डायरेक्ट सिंध में दाख़िल न पियो थिए, इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हन में रखे छॾियो। बाक़ी इंशाअल्लाह थर पारकर ऐं ॾखण सिंध में बरसाति जा ज़बरदस्त इम्कान आहिनि, छो त पहिरीं बि मूं नाला वरिता, अॼु बि वठां पियो। थर पारकर, मीरपुर ख़ास, उमरकोट, अछड़ो थर, उन खां पोइ ज़िला सांगड़, ॾखण सिंध जे काफ़ी इलाइक़नि में बद्दीन, ठट्टा सजावल, टिट मोहम्मद खान, टंडो ओलियार, हैदराबाद, जामशोरो, नूरियाबाद, कोहिस्तानी जेके इलाइक़ा आहिनि उहे बरसाति लाइ दुआऊं घुरनि पिया। इंशाअल्लाह हिन सिस्टम मां तव्हां वटि अलाह जी रहमत वसंदी। कराची जे काफ़ी इलाइक़नि में बरसाति जा इम्कान आहिनि ऐं अगरि ॻाल्हि कयूं विचोली सिंध में बि सुठा इम्कान आहिनि। शुदादपुर, हाला, सैदाबाद, उन खां पोइ छापुर चाकर, इन्हनि इलाइक़नि में बि सुठी बरसाति थी सघे थी। ओलह सिंध ज़िला दादू, सेवण शरीफ़, सन आसपास जे इलाइक़नि में सुठा वसकारा थी सघनि था। उन खां पोइ अगरि ॻाल्हि की उत्तर सिंध, नौशरो फिरोज़, दौड़ ऐं नवाबशाह ज़िलो, ज़िला खैरपुर, लाड़काना, सखर, घोटकी, कंदकोट, मीरपुर माथेलो ऐं कंबर शहदादकोट, जेकबाबाद ऐं कश्मीर, इन्हनि इलाइक़नि में बि बरसाति जा सुठा चांस आहिनि, छो त पंजाब मां बि ककर दाख़िल थींदा ऐं राजस्थान मां बि ककर दाख़िल थी सघनि था। ऐं हीउ जेको सिस्टम आहे अॼु बि जारी रहंदो, अॼु राति बि वसंदो ऐं सुभाणे बि इम्कान आहिनि। त हीउ सिस्टम जेको आहे 3 अगस्त ताईं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसातूं वसाईंदो ऐं कुझु अगरि ॻाल्हि कयूं त हीउ सिस्टम जो जेको ज़ोर आहे ॾखण सिंध में वधीक आहे। थर पारकर ऐं ॾखण सिंध में उते बरसातूं ज़बरदस्त थींदियूं। बाक़ी इलाइक़नि में ककर ठही सघंदा, किथे हल्की, किथे दरमियानी, किथे तेज़ बरसाति थी सघे थी। हिकिड़ी ॻाल्हि आहे सिंध वासियुनि खे ॿुधाइण वारा ज़हन में रखे छॾियो त हीउ सिर्फ़ु आउं इम्कान ॿुधायां पियो उत्तर सिंध विचोली सिंध वारनि खे त काफ़ी इलाइक़नि में बरसाति न पवंदी, कुझु इलाइक़ा थी सघे त रहिजी बि वञनि, थी सघे कुझु इलाइक़नि में हल्की बरसाति थिए। सिस्टम जो ज़ोर ॾखण सिंध वधीक आहे। बाक़ी हाणे कुझु दोस्त चवंदा हुआ असां वटि बरसाति न आहे पई, त मुंहिंजो कमु आहे इम्कान ॿुधाइणु। वसण वारो जेको आहे परवरदिगार आहे ऐं सिस्टम जेको आहे 3 तारीख़ ते ख़तमु थींदो ऐं उन खां पोइ अगरि ॻाल्हि कयूं त सामूंडी ककर हूंदा, सामूंडी ककर मां किथे किथे वॾ पुड़ सां गॾु हल्की बरसाति थी सघे थी। दोस्तों बलोचिस्तान जे काफ़ी इलाइक़नि में मौसम ख़ुश्क ऐं गरम रहण जा इम्कान आहिनि। बलोचिस्तान में कहिड़ा ख़ासि इम्कान नज़र न पिया अचनि, पर सिंध लॻ जेके इलाइक़ा आहिनि, ज़िला लसबेला, खुशदार ऐं मतिलबु इन्हनि इलाइक़नि में दुरेजी, इन्हनि इलाइक़नि में कुझु चांस मौजूदु आहिनि, बरसाति थी सघे थी। बलोचिस्तान जे बाक़ी इलाइक़नि में मॉनसून जो को बि अहिड़ो ख़ासि सिस्टम नज़र न पियो अचे जंहिंजा असरात बलोचिस्तान ताईं हुजनि। बाक़ी ककर कुझु इलाइक़नि में ठही सघनि था, उत्तर बलोचिस्तान पंजाब मां ककर अची सघनि था, किथे किथे बरसाति थी सघे थी। बाक़ी बलोचिस्तान जे इलाइक़े में मौसम ख़ुश्क ऐं गरम रहण जा इम्कान आहिनि। राजस्थान, गुजरात में ज़बरदस्त बरसातूं हलनि पियूं ऐं अञा बि अगरि ॻाल्हि कयूं त 3 अगस्त ताईं इन्हनि इलाइक़नि में बरसाति थींदी रहंदी, राजस्थान, गुजरात ऐं सिंध में। हीउ सिस्टम जेको आहे 4 अगस्त ते मुकमल ख़तमु थी वेंदो। त दोस्तों इहो मौसम जी मालूमात जेका मूं तव्हांखे ॾिनी आहे, वधीक मौसम में का बि तब्दीली आहे त इंशाअल्लाह उन ते तव्हांखे वक़्त ते मालूमात ॾींदासीं। महिरबानी करे मुंहिंजो जेको हीउ पेज आहे वक़ार अली व्लॉग, हिन खे फॉलो कयो। महिरबानी कुर।